साल ते अचण लाइ भली कार चवंदासीं। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो शहज़ाद आहे ऐं 10वीं क्लास में पढ़ां थो। अॼु मुंहिंजे टॉपिक जो उनवान आहे मोशन। शार साईं फरमाए थो, अखर पढ़ लफ़्ज़ो ॿिया वर्क सभु सार, अखर पढ़ लफ़्ज़ो ॿिया वर्क सभु सार, अंदरि तूं जार पना पढ़ंदे केतिरा। सिंधी में आम चवणी आहे त हरकत में बरकत आहे। हीअ चवणी न सिर्फ़ु समाजी लिहाज़ खां पर साइंसी हिसाब सां पूरी रीत सही ऐं सची आहे। हिन जो वास्तो सिर्फ़ु सावरनि सां न आहे पर बेजान शयूं बि हरकत कनि थियूं। असांजी लाइफ जो हिकु पल बि अहिड़ो कोन्हे जेको हरकत खां वाजियलु हुजे। असांजी राति जो हर वक़्तु गर्दिश में हुजणु, दिलि जी धक धक करणु ऐं कुझु हलण जा अहिड़ा अमल आहिनि जेके मोशन सां वास्तो रखनि था या लाॻापो रखनि था। मोशन जा कुझु अहिड़ा ख़ासि एग्ज़ाम्पल बि आहिनि जेके असां आम तरह ते फील नथा कयूं। असां जंहिं धरतीअ ते रहूं था उहा हिकु साल में 95 करोड़ किलोमीटर जो मुफ़ासिलो तय करे थी। या असां ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चई था सघूं, असां हर हिकु सेकंड में 3 किलोमीटर जो मुफ़ासिलो तय करियूं था। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि वाट इज़ मोशन, आख़िर हरकत छा आहे। जॾहिं के जिस्म जे आस पास वारे शयुनि जी भेट में पंहिंजी जाइ तब्दील कनि त उनखे असां मोशन चवंदासीं। मोशन जा 3 टाइप्स आहिनि। फर्स्ट आहे लाइनियर मोशन, सेकंड आहे रोटेटरी मोशन, थर्ड आहे वाइब्रेटरी मोशन। हीअ उहा हरकत आहे जेका सिधी लीक में हरकत कंदी आहे, जीअं कार या हवाई जहाज़ वग़ैरह। ॿी आहे रेट्रोटरी मोशन, हीअ उहा हरकत आहे जेका गोलाई में हरकत कंदी आहे। जीअं गोल फिरे थो पखो त उहो मिसाल माना जो इहो आहे त पखो गोल फिरे थो त हीअ गोलाई में हरकत कंदी आहे। ॿी आहे वाइब्रेटरी मोशन, हीअ उहा ही पेंडुलम आहे जेको हीअ हूंदो आहे या हिनखे असां चऊं था सघूं हीअ लर्ज़िश में हरकत कंदी आहे। जीअं हीअ आहे लर्ज़िश में हरकत थी करे। सही ॾकण वारी पोज़ीशन। ज़बरदस्त ज़बरदस्त, वॾी महिरबानी, फस्ट क्लास, सुठी तयारी कई आहे।